अबू बकर किसी ख्वाब ॾिसंदो होसि। छा ॾिसंदे हे ख्वाब में अबू बकर? हे ॾिसंदो त होसि, पर उन जी मूंखे तअवील या तअबीर कॾहिं सम्झ में न आई त इहो आहे छा? छा ॾिसंदे हे? इमामुल आरिफीन, इमामुल आशिकीन हज़रत मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह पंहिंजी मसनवी में अबू बकर सिद्दीक़ जे उन ख्वाब जो ज़िक्र फरमायो। फरमाए तो ख्वाब हामी दीद जानम दर शबाब के सलामम कर दो पुरसे आफताब। जवानी में इहो मुस्तफ़ा ख्वाब ॾिसंदो होसि त सिज मुंहिंजे घर में लही आयो आहे, चंड आसमान तां लही मुंहिंजी झोलीअ में अची पियो आहे। अज़मीनम बरकशीदू बरसमा हम रहे हू गश्त भूतम ज़िरतिका। रुगो इएं न तो सिज ऐं चंड लही अचे, बल्कि मां इहो ॾिसंदो होसि त सिज मुंहिंजे घर में लही आयो आहे ऐं मूंखे पाण सां गॾु ज़मीन खां आसमाननि ॾे वठी थो वञे। जिथे जिथे सिज पियो हले मां सिज सां गॾु अल्लाह जे इन आलमनि जो वेठो गश्त कयां, वेठो निज़ारो कयां। जॾहिं इहो ख्वाब ॾिसंदो होसि, निंड खां बेदारी थींदी ही, अखि खुलंदी ही त पोइ वेही सोचींदो होसि, चवंदोसि अबू बकर इहे बि थींदो भला? गुफ्तमी मां खूलिया बूदो महाल हेच करदद मुस्तहीने वस्फ़ हाल। चवंदोसि अबू बकर भला इएं कीअं थींदो? तुंहिंजे दिमाग़ जो शायदि ख़लल आहे, तुंहिंजी चढ़ाइबा तोखे अकुल न रहियो आहे, का दिमाग़ी ख़लल आहे जो तोखे अहिड़ा ख़्वाब नथा था अचनि। भला इएं कीअं थींदो जे सिज जी तपश जेको आसमाननि ते पियो उभरे उन जी तपश ऐं गर्मी आहे जो मंझंदि जे टाइम ते को कमीस लाहे चंद सां तूं इएं कोन थो बीही सघे। उहो तपश वारो गर्मी ऐं हिदत वारो सिज लही अचे ऐं तोखे पाण सां गॾु खणी वञे। इंसान जे वजूद में एतिरी हिम्मत ऐं जुर्रत ऐं तौफ़ीक़ न आहे। इहो कीअं थींदो? मां इहो ॾिसी चवंदो होसि इएं थियणो न आहे, शायदि मुंहिंजे दिमाग़ जो को ख़लल आहे। महबूब इहो मां ख्वाब ॾिसंदो होसि। अबू बकर पोइ तोखे कुझु सम्झ में आयो? चईसि मूंखे त सम्झ में कुझु कोन आयो। फरमाए वेठो मुस्तफ़ा करीम फरमाए वेठो। इमामुल आरिफीन मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह तो फरमाए मौला अबू बकर के वेझो करे पंहिंजे हथ मुबारक जी तरी हीअ तरी अबू बकर जी जबीन ते पेशानीअ ते हीअं रखी। मुस्तफ़ा जे हथ मुबारक जो लम्स अबू बकर खे नसीब थियो आहे। उहे जेके लिकियल हिजाब हुया मख़फ़ी पर्दा हटी विया, राज़ मुनकशिफ थी विया, जलवो नज़र आयो, जो कुछ नज़र आयो अबू बकर सिद्दीक़ बर्दाश्त न करे सघियो, बेहोश थी वियो। जो नज़र आयो साईं बेहोश। जॾहिं होश में आयो त कदमनि ते किरी पियो, चए थो तू मुरानीदार बंदो यारे गार हेच आज़ादी न ख़्वाहम ज़ीनहार के मुराज़ बंदगियत आज़ादीस्त बेतो बरमन मेहनतो बेदादीस्त ए जहारा जिंद करदस अस्तफा खास करद आमुरा खासा मुरा
लगो साईं ओ मुझा महबूब ओ हो जेको राज़ मां जवानी में ख्वाब जी सत में ॾिसंदो होसि मुस्तफ़ा अवां जो हथ लॻो आहे त अल्लाह ताला मुंहिंजी दिलनि तां उहे हिजाब हटाए छॾिया महबूब अवां जी निगाह त उहा आहे जे आम ते थी वञे त उहो बि ख़ासि बणिजी वेंदो आहे अॻ में मां आम वांगुरु कुझु न पियो सम्झां न को पियो ॾिसां पर मुस्तफ़ा अवां जी निगाह जो थी आहे त हाणे आम वांगुरु न रहियो आहे हा मां बि ख़ासि वांगुरु उहो मंज़र थो ॾिसां जेको ॾिसण वारो ॾिसी न सघंदो आहे दिलबर हाणे मूंखे पंहिंजे ग़ुलामी में पंहिंजी ग़ुलामी में वठो अव्हांजी ग़ुलामी मुस्तफ़ा मुंहिंजे लाइ दुनिया भी आज़ादी खां किरोड़ दर्जा भली आहे मां जाओ पंहिंजे अम्मा जे बतन मां आज़ाद आहियां या आज़ादी एज़ाज़ फ़ख़्र अरब जी असलियत ऐं मुआशरे में ग़ुलाम चवण गार खां घटि कोन हुयो पर अबू बकर थो चवे मुस्तफ़ा अहिड़ी आज़ादी अहिड़ियूं किरोड़े आज़ादियूं अव्हांजी ग़ुलामीअ तां क़ुर्बान करे छॾिया मुस्तफ़ा अव्हांजी ग़ुलामीअ में मुंहिंजी हक़ीक़ी आज़ादी आहे कहा सिद्दीक ने सरकार आमन्ना व सदक़ना मेरे मौला मेरे मुख्तार आमन्ना व सदक़ना ओ मुझा हबीब मां दिल सां अवां जी तस्दीक थो कयां ज़बान सां इकरार थो कयां अवां अल्लाह जा वाक़ई रसूल मुकर्रम आहियो ये जे अबू बकर ईमान आणण खां पोइ बस न करे वियो हुयो आहे अहले तशय्यी जो मुज्तहिद आलिम मुल्ला बाज़री ईरानी पंहिंजे किताब हमला हैदरीअ में जेको उन फारसी अशार में मंज़ूम इस्लामी तारीख़ी वाक़ियात में लिखियो आहे उन में अबू बकर सिद्दीक़ जे ईमान जो वाक़ियो लिखी ॿुधाए थो पूरी तारीख़ इस्लामी जे अंदर सभिनी सहाबा मां इहो शान ख़ुसूसियत अबू बकर सिद्दीक़ खे हासिल आहे जो ईमान आणण खां पोइ जेकी कुझु साईं वटि हुयो कमो बेश 40,000 दीनार जी जेतिरी मिल्कियत हुई उहा सभु मेरे सेड़े खणी अची मुंहिंजे महबूब जे कदमनि ते निछावर करे छॾी मुस्तफ़ा करीम फरमाए अबू बकर मूंखे दुनिया जी दौलत जी इन सोन चांदी जे ठिकरनि जी ज़रूरत नाहे असकी मुंहिंजा सुहिणा हबीब मां सम्झां थो जेकॾहिं अवां ठोकर वणो त हे मके जा पहाड़ सोन ऐं चांदीअ जा थी अवां सां गॾु हलंदा इहो मुंहिंजो अक़ीदो आहे पर दिलबर मूं पंहिंजी ख़िदमत ऐं ग़ुलामीअ जो इज़हार कयो आहे मुस्तफ़ा मुंहिंजी ख़िदमत ऐं ग़ुलामी क़बूल फरमायो मुंहिंजो हदियो क़बूल फरमायो महबूब माल मुल जो हूंदो आहे जेको पाण खे आज़ाद हुजे मुंहिंजी जान बि अव्हां तां क़ुर्बान मां सर ख़रीदवा जो ग़ुलाम थी वियो आहियां वो ग़ुलाम जी पंहिंजी मिल्कियत न हूंदी आहे उन जो कुझु हूंदो आहे सो उन जे आका जो हूंदो आहे मुस्तफ़ा हाणे अवां हुकुम फरमायो अवां पंहिंजे मिशन प्रोग्राम जे लाइ जीअं चवंदो वेंदो अबू बकर कॾहिं बि कोन वणंदो सभु कुझु क़ुर्बान करे ॾेखारींदो यार के नाम पे मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला यार के नाम पे मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला मंजिले इश्क़ो सिद्क़ का रहबर रदी अल्लाह ताला अन्हो ओहो अबू बकर सिद्दीक साईं तव्हांजी कहिड़ी ख्वाहिश आहे फरमायो मुंहिंजी अव्वल ख्वाहिश आहे अन नज़र इला वजह रसूलिल्लाह मुंहिंजी अखि हुजे मुंहिंजे महबूब जो पाक चेहरो हुजे ॾिसंदो रहां दीदार कंदो रहां पर साईं साबित करे बि ॾेखारे
अबू बकर सिद्दीक पंहिंजी जान घुरे ॾेखारी। हाओ मुंहिंजा अता इमाम कुर्तबी आंदो आहे ओ गारे सूर जे में मुस्तफ़ा करीम जी ज़ाते बाबरकात अबू बकर सिद्दीक सां गॾु रहिया हुया। उते नांग रहंदो हो हाते ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर खां उन इहा ॻाल्हि ॿुधी ही त वो आख़िर ज़मा महबूब मोहम्मद मुख़्तार इन ग़ार में ईंदो, हिजरत वारे ॾिहाड़ में ईंदो। नांग सोचो जेकॾहिं ख़ुदा मूंखे ज़िंदगी ॾे त उन दिलबर जो दीदार ज़रूर कंदुसि। उहो बि पंहिंजा घट रस्ता ठाहे उते वेही रहियो आहे। अबू बकर सिद्दीक ग़ुलामी जो हक़ अदा करे पंहिंजो पहिराण पंहिंजो अमामू चादर फाड़े सुराख बंद कया आहिनि। पर नांग ॾिठो त हे बि आशिक मां बि आशिक आहियां। इश्क में ऐं जंग में सभु जाइज़ हूंदो आहे। ॾिसां त हिन जो इश्क ज़ोर या मुंहिंजी मोहबत मथां आहे। इन ॻाल्हि खे ॾिसी जिते अबू बकर सिद्दीक सुराख जे मथां पंहिंजी खुली रखी हुई उन जाइ ते नांग डंगण शुरू कयो। अबू बकर सिद्दीक ज़बाने हाल सां नांग खे पैगाम ॾिनो, ओ नांग तूं मूंखे डंगी थो ऐं तुंहिंजो पैगाम इहो आहे त मां खुली हटायां। ॿुधी छॾ मुंहिंजी जान वञे त वञे पर मुस्तफ़ा जे आराम में ख़लल न ईंदो। तॾहिं तुंहिंजे आयासी तो विधो नांग वेरो आ मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो आ। तॾहिं तुंहिंजे आयासी तो विधो नांग वेरो आ मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो आ। खाओ भली खाओ खुली न खणबी सिद्दीक़ सदके थींदो। रग रग घोरे रसूल ता अज अबू बकर हित ॾींदो। करे न खणबो हाज़िर हे परवाने जो पेरो आ मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो आ। नांग चयो अबू बकर मूंखे अल्लाह ओ ज़हर ॾिनो आहे, जेकॾहिं मां फूक ॾियां त ही सभु सुराख जा कपिड़ा साड़े सघां थो। मां तुंहिंजे जिस्म में ज़र पलटाए छॾींदुसि। पंहिंजी ज़िंदगी प्यारी अथई त खुली खण। फरमाए था तूं कहिड़ी ॻाल्हि थो करी, मुंहिंजो को कचो अक़ीदो न आहे। मां मुस्तफ़ा ते जेको ईमान आंदो आहे को ठंडो इहे कलमे वारो इहे ठंडी ॻाल्हि ॿोल वारो न मुंहिंजो अक़ीदो आहे। डंग हणी आज़ार भली दे नांग फिक्र को नाहे छो त हयाती बख़्शण वारो मूं वटि हाज़िर आहे। जॾहिं नांग तूं मुंहिंजो जानी त पोइ ख़ैर आ मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो आ। तॾहिं तुंहिंजे आयासी तो विधो नांग वेरो आ मगर यार मुंहिंजे हंज में सुतल ॾिस त केरो आ। वाह सुणा अबू बकर सिद्दीक साईं उन ॾींहुं माल खणी आयो। ॿिए ॾिहाड़े सुबुह थी आहे। मके जे कुरैशन में जेके साईं जा दोस्त हुया ताजर हुया जेके साईं सां गॾु तिजारत कंदा हुया उहे सभई नौजवान गॾिजी अबू बकर सिद्दीक जे घर में आया। चवण लॻा अबू बकर सां ॿुधो आहे त तो दीन मटियो आहे मज़हब मटियो आहे मोहम्मद मुस्तफ़ा ते तो ईमान हाणे हुनजी ग़ुलामी क़बूल कई आहे। हिन में तुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं तुंहिंजी दिलि चवे। पर असां इहो बि ॿुधो आहे त तो पंहिंजो सॼो माल खणी पंहिंजे यार मोहम्मद खे ॾेई छॾियो आहे। असीं तोखे सम्झाइण आया आहियूं, असीं तुंहिंजा ख़ैर ख़्वाह आहियूं, दोस्त आहियूं, हमदर्द आहियूं। तूं त कामयाब ताजिर आहीं, तोखे तिजारत जे उसूलनि क़ानून जी ख़बर आहे। जेसीं ते माल जमा पूंजी इन्वेस्ट न हूंदी त कारोबार हली न सघंदो। असां ॿुधो आहे त तो पंहिंजो सॼो माल पंहिंजे यार मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾेई छॾियो आहे। हाणे ॿुध इहे
न करे जज्बाती फैसलो आहे वञी माल मुहम्मद खां वापसि वठी आ वो भले थोड़ो थोड़ो ॾे पर इहे ग़लती न कर अबू बकर सिद्दीक़ जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी फरमायो ॿुध अगरि तव्हां मुंहिंजा सच्चा ख़ैर ख़्वाह आहियो सच्चा हमदर्द आहियो चओ था त दोस्त आहियो वो ॿुधी छॾियो अगरि मुंहिंजा दोस्त सॾायो था त पोइ यादि करे छॾियो ख़बरदार अॼु खां पोइ मुंहिंजे ऐं मुंहिंजे महबूब जे मामले में अव्हां कोन पुछंदो अगर दोस्त आयो तो वो लगा ज़बान ते मोहर लगी वही हिन रस्तो ही बंद करे छॾियो हो त कुझु ठिकूं सोचे आया हा तदबीरूं सोचे आया हा त कुझु न कुझु कंदासीं पर अबू बकर सिद्दीक़ खे चवण लॻा चरियो थी वियो आहे अकुल छॾाइजी वियो अथई हेठो खाओ मां ख़ुदा खां इहो ई घुरियो आहे जीअं फिकाई थो फरमाए अल्लाह ॾाही मथियां फरमाइतो अल्लाह ॾाही मथियां ॾाहियूं दुख ॾिसण मूं साम्हूं पिरनि बुराईअ में भाल क्या अबू बकर माल थोड़ी चरियो थी वियो ऐं माल दुनिया जे लाइ ज़रूरी आहे फरमाए थो माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपुरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल कयूं सुना निहाल पसंद तां प्रिय थियो मूंखे त पंहिंजे यार जी रज़ा मुस्तफ़ा राज़ी हुजे हे नौजवान साईं जा साथी कुरैश मक्का सोचो हिन था ॻाल्हि असांजी अड़ाई वॼाए करे छॾी हलो इन जे पीउ खे हली चऊं था उहो सम्झाईंदुसि अबू कुहाफ़ा अखियुनि खां साईं वेही पीरा सॼी अञा मुस्लमान कोन थियो ये आया सभई अबू कुहाफ़ा तोखे ख़बर आहे तुंहिंजो पुटु छा पियो करे ॿियो त हुनजी मर्ज़ी आहे पर तोखे सुनियूं करण जे पोयां जेका तुंहिंजी जमा पूंजी दौलत हुई वो सभु खणी पंहिंजे यार मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई आयो हेठायूं मथां करे ॻाल्हियूं ॿुधायोसि वीचारो पुराणो माण्हू अखियुनि खां वेही वियो मुआमला फरोड़े कोन पियो हुनखे कावड़ आई गुस्सो आयो इंतज़ार में वेठो आहे त अबू बकर अचे त पुछे साईं घर आया अबू कुहाफ़ा गुस्से में आ कावड़ में आ चए थो अबू बकर मूं ॿुधो आहे त तूं पंहिंजो सॼो माल पंहिंजे यार मुहम्मद खे ॾेई छॾियो साईं सम्झी वियो त हे यारनि जो ॿुधायो हिते पहिरियों पाए विया साईं हिकमत भरियो जवाब बाबा मां अव्हांजो पुटु आहियां अव्हां मुंहिंजा पुनल पीउ आहियो अव्हांजी ख़िदमत अव्हांजो फरमान मुंहिंजे मथां फर्ज़ आहे पूरो करणु अव्हांखे कंहिं शइ जी घुर्ज हुजे त मां पूरी कयां अव्हां हुकुम कयो पीउ चवणु लॻो न हे मूंखे मिठियूं ॻाल्हियूं न ॿुधा मूंखे पंहिंजे सिधे सवाल जो सिधो जवाब ॾे त तो पंहिंजो माल पंहिंजे यार मुहम्मद खे ॾिनो आहे या न साईं जो ॻाल्हि खुली वई आहे त पोइ हाणे लिक मां बि कोन कंदुसि बाबा अव्हां त ॻाल्हि था कयो माल कहिड़ो माल इहे सोन चांदी ठिकरनि फितरनि जे लाइ अव्हां था चओ त मूं पंहिंजे यार मुहम्मद खे ॾेई छॾियो आहे इन माल जी का हैसियत ई कान्हे मां त पंहिंजी जान बि उन जे क़दमनि में गिरवी रखे आयो आहियां मुंहिंजी त जान बि उन जी आहे अव्हां माल जी ॻाल्हि था कयो अबू कुहाफ़ा खे कावड़ आई इहे ॻाल्हियूं ॿुधी बर्दाश्त न पियो करे हेठायूं मठायूं ॻाल्हियूं अॻे उन्हनि जी वातनि मां ॿुधियूं हुयईं हीअ जो ॻाल्हि ॿुधी अबू बकर सिद्दीक़ फरमाए ॻाल्हि सची कंदुसि इश्क ऐं मुश्क लिकी कोन सघंदो सिज खारे हेठां लिकी न सघंदो जेको जोहर मुंहिंजे दिलि में अची वियो आहे बाबा उनजी रोशनी काइनात जे ज़रे ज़रे ते वञी पवंदी तोखां बि ॻाल्हि लिकी मख़फ़ी न रहंदी बुध मां पंहिंजी महबूब ते पंहिंजी जान बि निछावर करण लाइ तयार आहियां
अबू कुहाफा की कावड़ आई उन महबूब जे बारे में सख्त लफ्ज़ ॻाल्हाया। इमाम बग़वी हद क़तादा खां रिवायत आंदी त मुस्तफ़ा जे बारे में सख्त लफ्ज़ ॻाल्हाया। उहे लफ्ज़ ॻाल्हाइण जी देर हुई अबू बकर सिद्दीक़ जी ईमानी ग़ज़ब बर्दाश्त न कयो। साईं जलाल में आयो पंहिंजे पीउ खे चमाट हई थप्पड़ हई त अबू कुहाफा किरी पियो। घर में जेके नौकर चाकर हा गाल वही बहर कयो। पूरी थोड़ी देर में कुरैश मक्का में सॼे शहर में जो बोल थी वियो। अबा हे ॾिसो मुहम्मद जा साथी पोइ लॻ हाणे पंहिंजी पीरनि जी बेइज़ती था कनि। असांजे पूरी असबियत में अरब मुआशरे में कॾहिं अहिड़ो वाक़ियो न थियो आहे जो के पुट पंहिंजे पीउ जी अहिड़ी बेइज़ती कई हुजे। अबू बकर इहा बेइज़ती कई आहे। हलो सभई सरदार गॾु थी अबू जहल चवण लॻो हलो इन जे दोस्त मुहम्मद खां हली फ़ैसिलो करायो असांखे या चमाट अबू कुहाफा खे न असां सभिनी खे लॻी आहे। असांखे वहिंवार खपे फतवा सज़ा छा वठणु खपे। काबुल जी वॾवा खे ॻाल्हाइनि पिया हबीब जी बारगाह में आया। मुस्तफ़ा करीम फरमाए थथा थियो अबू बकर खे त पुछांसि। अबू बकर आयो फरमाया अबू बकर तुंहिंजी गो वारा तुंहिंजे बारे में छा था चवनि। या रसूल अल्लाह कहिड़ी ॻाल्हि था कनि। पाण फरमाए चवनि था तूं पंहिंजे पीउ खे चमाट खई आहे। इहा ॻाल्हि कीअं आहे। या रसूल अल्लाह अव्हां जी तस्दीक़ करण खां पोइ हिन ज़बान मां कूड़ कोन निकिरंदो। मां अर्ज़ कयां मूं पंहिंजे पीउ खे चमाट हई आहे। पर सुणा हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ आहे। सभी कुरैश ॿुधनि पिया सभई सरदार ॿुधनि। मां अव्हां जी बारगाह में अर्ज़ थो कयां मूं पंहिंजे पीउ खे चमाट त हई आहे पर मुस्तफ़ा करीम इन अमल करण ते इन अमल ते न मूंखे शर्मिंदगी आहे न मूंखे पशेमानी आहे न मां शर्मिसार आहियां बल्कि मूं अबू बकर खे फ़ख्रु आहे। अबू बकर हे छा पीउ मां जो अदब तूं उनखे चमाट या चई थो वरी मूंखे शर्मिसारी बि कान्हे पशेमानी बि कान्हे वरी फ़ख्रु। अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं ॻाल्हि इहा न आहे जेकॾहिं ज़ाती मामिलो मुंहिंजो ऐं बाबे जो हुजे हा मुंहिंजो बाबो कावड़ में मुंहिंजो कंधु कपे छॾे हा त कंधु न हटाया हा मूंखे ॻाल्हाए हा सब्र कया हा जो कुझु चवे हा मुंहिंजो फुलल पीउ अदब ऐं एतिराम कया हा पर मुस्तफ़ा ही मामिलो मुंहिंजो ऐं मुंहिंजे बाबे जो ज़ाती न हुयो। ॻाल्हि इहा हुई जो उन अव्हां जे शान में मुंहिंजे साम्हूं सख़्त लफ़्ज़ ॻाल्हाया मुंहिंजी ईमानी ग़रत बर्दाश्त न कयो जो अव्हां जे लाइ को लफ़्ज़ चवे ऐं उहो मां ॿुधी इएं बर्दाश्त कयां। मुस्तफ़ा ख़ुदा जी इज़त जो कसम वल्लज़ी नफ़्सी बियदी जंहिंजे कब्ज़े क़ुदरत में मुंहिंजी जान उन वक़्तु मुंहिंजे हथ में तलवार कान हुई जे हुजे हा त पंहिंजे बाबे जी सिरी कलम करे छॾिया हा या त हुनखे चमाट हई मां कंधी कपे छॾिया। अबू बकर एॾो जलाल एॾी कावड़ हाओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी ईमानी ग़लत इन करे छॾी। कुरैश मक्का चवण लॻा अबू जहल हाणे ॾिठी न आहे मुहम्मद मुजरिम त पंहिंजे जुर्म जो इक़रार ऐं एतिराफ़ थो करे हाणे त फतवा ॾियनि छान जी सज़ा ॾियणु खपे। मुस्तफ़ा करीम फरमायो थोड़ी देर तवक्को फरमायो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए ऐ मुंहिंजा हबीब हाणे फतवा तूं कोन ॾींदे मां अल्लाह पाण थो छो मुस्तफ़ा मूं ज़िम्मो खयो आहे वल्लाहु यासिमुका मिनन्नास या मुंहिंजी ज़मानत ऐं ज़िम्मो आहे मुस्तफ़ा को बि अव्हां खे ईज़ा पहुचाए तकलीफ़ पहुचाए उन जो जवाब दिलबर तूं न मां अल्लाह पाण तुंहिंजे शान जो दिफ़ा पाण फरमाईंदुसि।
ए अबू बकर जे पीउ जो पीउ पुट जो साथी मामलो ना है, मामलो तुझी इज्जत जो आ, मामलो तुझी नामूस रिसालत जो आ, मामलो तुझी अदब एहतराम जो आ। त फतवा में मां अल्लाह पानी दुस इन कुरैश मक्का के शौक का फतवा वठण जो त मां अल्लाह क़यामत या फतवा सादिक थो करे छडिया। हाणे मैं यारे मोहब्बत जो तकाज़ाऊं मां बयान थो कया। ऐ मौलाए करीम कहिड़ी फतवा है जिब्रील जील पे जलील ये फतवा ही आयत खड़ी मुझी महबूब जे बारगाह में वञ मुस्तफा के चओ त सभिनी खे पढ़ी ॿुधाए क़यामत ताईं मां अल्लाह जो अटल फैसलो इहो ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान वअय्यदहुम बिरूहिम मिन्हु वयुदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फीहा रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु उलाइक हिज़्बुल्लाहि अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल मुफ्लिहून। मुस्तफा मुझी फतवा या ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर हरगिज़ न लहंदी उन शख्स खे जेको अल्लाह जी ज़ाते बाबरकात ते ईमान आणे, मुस्तफा तो ते ईमान आणे ऐं क़यामत जे ॾिहाड़े ते उनखे यकीन कामिल हुजे त अल्लाह जे हुज़ूर में मूंखे साम्हूं बीहणो आहे, पेश थियणो आहे। जेको हबीब तो ते ऐं मूं ते ईमान आणे क़यामत जे ॾिहाड़े ते ईमान आणे ऐं वरी युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहु दोस्ती उन्हनि सां लगाए, दिल उन्हनि सां लगाए, तअल्लुक़ उन्हनि सां जोड़े जेके तुंहिंजा ऐं मुंहिंजा मुखालिफ़ हुजनि, जेके अल्लाह जे रसूल जा मुखालिफ़ हुजनि। वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम वो भले उनजी मुखालिफ़त करण वारा उनजा पंहिंजा सगा पीउ पीउ माउ छो न हुजनि, पुट पोटा छो न हुजनि, भाइर भाइटा छो न हुजनि, रिश्तेदार छो न हुजनि। मुस्तफा अगर उनजा सगा माइट तुंहिंजा ऐं मुंहिंजा मुखालिफ़ आहिनि, ईमान जी तक़ाज़ा इहा आहे त उन्हनि खे फिटो कंदो छॾे ॾींदो, छाकाणि मुस्तफा इन्हनि सभिनी इज़त वारनि रिश्तनि खां तुंहिंजी मुंहिंजी इज़त आला ऐं बाला। बाकी समझ में आए था सभिनी इज़त वारनि रिश्तनि खां मुस्तफा तुंहिंजी इज़त आला, तुंहिंजी इज़त आला। मौला तो फरमायो आहे त पंहिंजे पीउ माउ खे उफ न चओ, उफ बि न चओ। अबू बकर सरापा सही सिधी ज़्यादती कई आहे, चमाट आई त पंहिंजे पीउ जी बेइज़ती कई आहे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए मुंहिंजा महबूब रिश्तनि जी इज़त बि मां अता कई आहे। केतरी इज़त मुंहिंजा मुस्लमान भाउ, मुंहिंजे मदीने जे मीर जो अटल फैसलो आहे। पीउ फरमायो तुंहिंजो पीउ तुंहिंजो बाबो तुंहिंजे जन्नत जो सदर दरवाज़ो आहे। पर मैं जेकॾहिं को चाहे त उन ते जन्नत जा दरवाज़ा खुल हुजनि त पंहिंजे अबे खे राज़ी रखी गोया को जन्नत जो विचो दरवाज़ो जे लाइ खुलियो पियो आहे। पर जेकॾहिं सालिहा नेकोकार नमाज़िया हाजिया रोज़ेदारा परहेज़गारा साहिब दिल्ला अहले मारिफत छो न हुजे।